पत्तन जा शौकीन, कुत्तन जा शौकीन, रिच बोलन जा शौकीन, मेलन मलाकड़न जा शौकीन तू बच दे। जंहिंजे करे जहान पैदा कयईं उन्हीं के तो फरमाए व इमिनकुम इल्ला वारिदुहा व कान अलल्लाहि हतमम मक़ज़िया। मां अल्लाह इन्हीं फैसले के पूरो कंदुम। यो फैसलो मुझो थल्ला तो सुमैद सबनी के टपणो आ। पोइ कीअं टपदे ॿुधाए न। हे टपराईंदी, हे रब जो दादलो थी, हे अल्लाह जो प्यारो थी, हे अल्लाह जो महबूब थी, रब राज़ी थी पवे त क़ुरान जे सदके हज़रत इमाम अहमद बिन हंबल रात जो सुम्ही पियो आ, इशरा पंहिंजो तहज्जुद पढ़ी, क़ुरान जो दौर करे, रब जो ज़िक्र करे, जॾहिं सुम्हियो त अल्लाह पाक जी ख्वाब में ज़ियारत थी वई। अर्ज़ कई मुंहिंजा अल्लाह, दुनिया में को भी इंसान कुराड़ो हुजे तोड़े पोड़ो, औरत हुजे तोड़े कुराड़ी, अमड़ हुजे जवान हुजे केर भी आ, साईं जेकरे तो जो कुर्ब हासिल करण चाहे त केड़े अमल जे करे तू रब मुकर्रब बनाईंदे। अबा अल्लाह जा मुकर्रब थियण चाहियो था। मुकर्रब माना अल्लाह जो वेझो बानो, सदाई अल्लाह सा साण। रब तो सा साण आहे, पर तोखे जॾहिं इहो खिताब मिलदो, इहो लक़ब मिलदो, तुझो भी अमाल नामे में लिखियो वेंदो त हे बानो भी हमेशा खुदा सा साण। ॿुधायो केर थो थियण चाहे हथ त मथे कयो, फरिश्ता भी ॾिसनि न अल्हम्दुलिल्लाह। कुराड़ा पोड़ा पर नंढड़ा बच्चा भी चवनि था त खुदा जी दोस्ती हुजे हुजे। साईं पोइ कहिड़ो अमल करे, असुर जो उथी तहजुद पढ़े, यश जो उभरण खां बाद में इशराक पढ़े, या वरी थोड़ी देर 10 बजे वरी चाश्त पढ़े, साईं वरी मगरिब जी नमाज खां पोइ अवाबीन पढ़े। केड़ो अमल करे, अल्लाह जवाब दे तो फरमाए तो मुंहिंजा प्यारा बाना अहमद, अहमद मांजो जेको कुर्ब हासिल करण चाहे उनके खपे त मुंहिंजो क़ुरान घणो पढ़े। तोखे वरी नफ़रती क़ुरान खां बुछवारी वेठो ॿोली पंहिंजनि सोणनि सोणनि पुटड़नि खे, न्याणनि खे बि पढ़ाईंदो, न पढ़ाईंदो त रहमत वारो क़ुरान न पढ़ाईंदो। इंसान तोखे खुदा हेॾो वॾो लक़ब ॾिनो, अशरफुल मखलूकात जो लक़ब ॾिनो, तोखे फरिश्तनि जहिड़ी मखलूकात नौकर करे ॾिनई, तोखे क़ुरान खां नफ़रत। मलाखड़नि जो शौकीन, मेलन जो शौकीन, रिछ कुते जी वेड़ जो शौकीन, गोहिन जो शौकीन, जेको रहमत वारो क़ुरान तुझे गुनाहनि खे धोए, तुझे घर खे आबाद करे, तुझे फसलनि खे आबाद करे, तुझे लाइ ज़मीन में वॾियूं सहूलतूं पैदा करे, उहो क़ुरान तोखे न वणे। सवाल करे तो साईं, हिकिड़ो मालूम तरीक़ो आ पढ़ण जो, हिकिड़ो मजहूल तरीक़ो आ पढ़ण जो। आलिम सगोरो मालूम तरीक़े सां पढ़दो, कारी सगोरो मालूम तरीक़े सां पढ़दो, किरात सां पढ़दो, तलफ़ुज़ात सुहिणी उन्हनि जी अदायगी कंदो। हिकिड़ो आ मजहूल तरीक़ो मुंहिंजा अल्लाह, तोए ऐं ता में फ़र्क़ु कोन कंदो, पढ़ण में सीन ऐं स्वाद में फ़र्क़ु न कंदो। अल्लाह फरमाए तो जवाब मिलेस तो तोणे मालूम तरीक़े वारो पढ़े या मजहूल तरीक़े वारो पढ़े, जवान पढ़े या पोड़ो पढ़े, मर्द पढ़े या औरत पढ़े, मां रब के पंहिंजो क़ुरान प्यारो आहे, उन्हीं के मां पंहिंजो मुक़र्रब बानो करे छॾींदुमि। तोखे त वॾेरे सां यारी खपे न, तोखे कहिड़ी दोस्ती अलाह जी। अहिड़े है इंसान अंधो थी पियो दुनिया ते, आशिक थी पियो दुनिया ते। कुरान चवे थो इन समअ वल बसरा वल फुआद। ओ मुंहिंजा इंसान, मां रब तोखे नेमतुनि में अखियूं बि ॾिनियूं जैसा तू ॾिसंदो वति, पर उहे अखियूं तोखे जन्नत में वठी वेंदियूं जंहिंजे ॾिसण जो तोखे हुकुम फरमायो आहे।
तो के ज़ियारत करनी आ त अबे अमा जे चेहरे जी कर मां रब खुश थी करे तो के जन्नत दिया तो के ज़ियारत करनी आ त बैतुल्ला जी कर मुझे घर जी कर तोने 2 लाख रुपया किरायो हुजे ज़ियारत कंदे वेंदे मां अल्लाह राज़ी थींदो वेंदुम तो के ज़ियारत करनी आ मुंहिंजा बानात कई आलम सगोरे जी कर जंहिंजे ज़ियारत में मां तो के इबादत जो सवाब ॾींदुमि जंहिंखां मां तो के झलियो आ त मुंहिंजी ॾिनल अखियुनि सां अबा हिकिड़ो माण्हू तोखे कार ॾे बाबा हिन ते छड़ो तूं पाण चढ़ी घुमंदो कर उन कार में काठियूं खणी ॿियो करे त उहो कावड़ जी मोटाए वठंदुई तोखे क़दर न आहे अल्लाह फरमाए तो अखियूं तोखे ॾिनमि जेके मुंहिंजे मोहम्मदुर रसूलुल्लाह जे ज़माने में हा उन्हनि खे चयुमि त मुंहिंजे महबूब जूं ज़ियारतूं कयो कलमो भरो वो तवा के मां कन्न ॾिना त मुंहिंजो मोहम्मद क़ुरान पढ़े त तूं ॿुध जंगा ॾिनियूं माए मुंहिंजे साईं जी ज़ियारत करण जे लाइ घुमी वञ मुंहिंजनि कमनि जे लाइ हलियो वञ नमाज़ जे लाइ सॾु कयां त जंगनि सां घुमी आ ओ मां तोखे हथ ॾिना त इन्हनि सां तूं हलाल रिज़्क़ कमा हराम के कमायो गाना ॿुधई कननि सां जिना हुंदे जंगनि सां वए अल्लाह फरमाए तो इन समआ वल बसरा वल फुआद अखियूं तोणे तुझियूं हुजनि कन तोणे तोखे मां अल्लाह जा ॾिनल हुजनि ओ तोखे दिलि ॾिनी आहे मां दिलि में रब तोखे ॾिसां थो त मोहबत में जी थी आहे मुंहिंजे क़ुरान जी कहिड़ी मोहबत आहे अल्लाह त ॾिसे थो केड़ी मोहब्बत रखनी आ ये दिल में कुरान सा मोहब्बत दिल में मोहम्मदुर रसूलुल्लाह जो आशिक इश्क कयूं वदवा और रब जे आकामन जो इश्क थी या दिल तो के जन्नत में वठी वेंदी कुरान जे जलसन ने जंगन सा घुमी आए मस्जिदन दे घुमी करे नमाजूं पढ़णो है अल्लाह जी इताअत जे लाइ जंगन के इस्तेमाल कई ये जंगूं तो के अबा जन्नत में वठी वेंदियूं आज जिनान वारे पासे वह तो उल्टो जहन्नम में लटक्यो पियो हूंदे या शुरुहुम यौमल क़ियामत अमा मां रब इन सां कुरान में वायदो तो क्या जे मुझे कुरान के पुठी ॾिनी जन मुझे अल्लाह जे ahkamन के पुठी ॾिनी मुझे ज़िक्रन के पुठी ॾिनी मां रब वायदो तो क्यांस जड़े क़यामत में मानी के कब्र मां उथारी दुम त अंधो करे उथारींदो मास तू चवे तो अखिन वारो थी उठा या अंधो थी उठा छा तो चवे अंधो थी उठे तो कुरान के पुठी ॾेई छॾ ओ जेकरे चवे त पुल सरात टपणी आ वार का सनी आ 1500 साल जो पंदा जेकरे मां के रब अंधो करे उठायो तो मुझो पैर तिरकी न जहन्नम में गिरे हां यो भाव नथी अल्लाह फरमाए तो अमन आराज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरुहू यौमल क़ियामत अमा अल्लाह जा फैसला थियल थी जे मुझे ज़िक्र के पुठी ॾिनी जो ज़िक्र नालो कुरान जो हाज़ा ज़िक्रुम मुबारकुन अनज़लना इते अल्लाह फरमायो कुरान जो नालो ज़िक्र सां ताबीर कई जै मुझे ज़िक्र के पुठी ॾिनी कॾहिं कॾहिं ज़िक्र नालो नमाज जो भी कुरान में लिखियल अल्लाह जो ज़ाहिर ॿाहिर ज़िक्र करण इहो भी ज़िक्र आ जे रब सही फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा छा अल्लाह चयो ईमान वारे के ईमान वारो हथ तो मथे करे आहे अल्हम्दुलिल्लाह आहे ईमान अल्लाह फरमाए तो ईमान वारा मां तो के रब हुकुम थो कयां मुझो ज़िक्र घणो कर जिए नेमतूं घणियूं ॾिनियूं थमाए
हर किस्म जो अनाज, हर किस्म जो मेवो, हर किस्म जी तरकारी, हर किस्म जो गोश्त, हर किस्म जी मच्छी, केड़ा केड़ा किस्म अल्लाह तुझे लाए पैदा किया। हाणे तू भी घणो खाईंदो आ तो जिक्र भी मां अल्लाह जो घणो कंदो कर। खाए अल्लाह जो जिक्र में जो हैड़े आए मुझी में, हैड़े आए मुझो फसल। इहो नचे त या में कहीं ॾिनी, कहीं पैदा कई, कारी में मां अछो खीर कहीं ॾिनो। इहा जेको हिकिड़ो दाणो मां बयाबान में पोखे आयो हुअमि, 100 दाणा इन्ही में अनाज जा कहीं पैदा किया। जई एडो फसल पैदा कयो, उन्हीं जो जिक्र ही ना है कणक जो वठो तारीफ कंदो। हैड़े आहे इंसान जेकर अल्लाह जी तारीफ करे हा त मुती खुदा जो थी करे दुनिया में हलियो वञे हा। आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहू बुकरतन व असीला। सुबह शाम मुझी वॾाई तस्बीह बयान कर। हैड़े आहे मुसलमान तो जुबान से खाली लफ्ज छको हलकड़ो आ अल्लाह, इहो भी कदे न चयो थी। सदाई कुत्तन जी तारीफ, सदाई भोलन बांदरन जी तारीफ, सदाई उन खोते जी तारीफ जेको 5 बोरियूं वधी खणी हो गडा ते गाडे ते। तोखे इहो न थियो जे रब एडन मिल्कियतन जो मालिक बनायो, मां उन जी त तारीफ कया। खुदा तो का घुर गई आ। पीछे पुट के तो फलाणो कम करे या न करे, इहो नाफरमान की फरमा बरदार। चवो चवो जुबान अल्लाह ॾिनी थवे, इनमें इस्तेमाल त कयो, कदे कदे सच त ॻाल्हायो। छाबा नाफरमान ने वरी जंहिंखे खुदा किन्ने पानी मां पैदा के उन्हीं के फरमाए तो मुझो जिक्र कर, न करे तो वो तो फरमा बरदार थींदो ने। जहनम फरमा बरदारन जे लाए ना फरमानन जे लाए। बुधायो जेको अल्लाह जो चयो न वठे, खुदा छा चयो? जन के ईमान दिनो आ, कुरान बयान करे तो शायद बीठो आ, मुझो जिक्र कयो घणो, अबे अम्मा का भी घणो, दोस्तन का भी घणो, माल मिल्कियत का भी घणो। आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहू बुकरतन व असीला। सुबह शाम मुझी सिफतू बयान कयो, मुझी वडाई बयान कयो, मुझी पाकाई बयान कयो। मां अल्लाह के मज़ो इंदो आ ओ नी इंसान के जेके मां मिट्टी मां पैदा पयो कया, फरिश्तन पे एतराज कया। नहानो नो सब्बे हो बेहमदिका वानो कद्दिसु लक। अल्लाह सा तुझी तस्बीह बयान कंदा से, कंदा भी आयूं, कंदा भी से। सोना उन्हनि इंसानन के छोतो पैदा करें। अल्लाह फरमाए तो तू भल मुझी तस्बीह बयान करे न करे, तुझू ड्यूटियूं इंसानन ते लाए छड़ी दूं। कदे उन्हनि जी हिफाजत जे लाए, कदे उन्हनि जी रिज़्क जे लाए, कंहिंखे उन्हनि जी रोज़ी जे लाए, कंहिंखे कहिड़ी कम जे में लाईंदुमि। मां पंहिंजी तस्बीह बयान कराईंदुमि त इंसान खां कराईंदुमि। तॾहिं तो फरमाए ओ इंसान व सब्बिहू हो, जेका तस्बीह फरिश्ता पिया चवनि, असां तुंहिंजी तस्बीह बयान कंदासीं कंदा हूं। अल्लाह फरमाए तो वो तू इंसान बयान कर त मां रब ज्यादा खुश थिया। तू कंदो अल्लाह जो चयो न वतो तो जन्नत में भी ईअं वेंदे हलियो अखियूं बूटे। इंसान काथे बीठो आ? अल्लाह फरमाए तो मिट्टी मां पैदा कयो मां, केॾो सोणो कयो थमाए। वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिम मिन तीन। अल्लाह फरमाए तो इंसान मां रब तो के मिट्टी मां पैदा कयो, उन्हीं मिट्टी के मां रब पंहिंजी कुदरत सां मनी जो नुत्फो भरायो। सुम्म जअलनाहु नुत्फतन फी करारिम मकीन। सुम्म खलकनन नुत्फत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्म अनशानाहु खल्कन आखर फतबारकल्लाह
आसनुल खालिकीन। हाणे त चओ न, हाणे त रब जो नालो वठ। तबारकल्लाह, तव्हां भी चवो, फरिश्ता भी ॿुधन, मुंहिंजो रब अॼु क़ुरान जी मजलिस में कंडनियूं वेठो आहे। अल्लाह अशद्दु उज़ुनन इला कारिल क़ुरान। अल्लाह फरमायो, मुंहिंजा महबूब ॿुधी छॾ, मां जॾहिं को माई का औरत का बचड़ी को बचड़ो मां रब जो क़ुरान पढ़ंदो आहे, मां अल्लाह उन्हीं जे पढ़ंदे ओ हमा तन गोश्त थी करे उहो क़ुरान मां पाण रब ॿुधंदो। हा, तूं अॼु चई ॾे अल्लाह खां वधीक कोई ख़लकींदड़ सोणो नाहे। तो जो जीए छा वेठो आहे न, सदरदीन जो पांधीड़ो आहे। अड़े हाणे अख़बार लिखियो न, हे वयो होसीं कलंदर ते, दाता दे, हो सांगड़ जो हमरा, पाण त ॿुढो पर 14 माण्हू पंहिंजे घर जा ॿिया बि खयईं। अचो त पाण हेॾे सुख पुॼाए अचूं। सुख पुॼाइण वियो, सुख ॾेई करे हाणे चवंदो आहे बाग जो सैर करे अचूं, बाग घुमी अचूं। आया जो बाग घुमण, बीठो हमरा टका जो बम कढायईं त पाण बि वियो त उहे बच्चा बि मरी वियसि। पीर बचायुसि न, हा बचायसि न। अफ़सोस थिए थो, रब खे छॾियो वेठो आहे जेको फरमाए थो सदाईं गॾु हूंदो आसि। वाह वाह माकुम ऐन माकुन तुम, मुंहिंजा बाना जाते तूं हूंदो आहे उते मां रब तोसां गॾु गॾु हूंदो आहियां। अल्लाह खे छॾी वेठो आहे ज़ालिम। अब इहो ज़ालिम आहे कि न आहे? इन शिरका, तूं चवे न चवे रब जो क़ुरान तो ज़ालिम चवेसि। क़ुरान जो चवण सचो या तुंहिंजो? तूं त चवंदेसि वॾो भलो माण्हू आहे, क़ुरान छा थो चवेसि? इन शिरका लज़ुल्मुन अज़ीम। मुंहिंजा महबूब ॿुधी छॾ, कंहिं कंहिं औरत ते ज़ुल्म कयो, कंहिं मर्द ते ज़ुल्म कयो, कंहिं पाड़े वारे ते ज़ुल्म कयो, कंहिं कंहिं काफ़िर ते ज़ुल्म कयो, सभु जहन्नमी आहिनि। पर जेको माण्हू मां रब सां शरीक कंदो आहे, इहो सभिनी खां वॾो ज़ालिम आहे। ज़ालिम जन्नत में वेंदो? ॿुधाए न, तो रब सां शरीक करी बीठो। जंहिं अल्लाह इबादत में तोसां कंहिंखे शरीक न कयईं, पूरी कायनात गैर मुकल्लफ आहे, फरिश्ता भी गैर मुकल्लफ आहिनि, अल्लाह जा मुकल्लफ न आहिनि। तोड़े एॾो रहमत वारो नबी मोकिलियईं, तोड़े रहमत वारो क़ुरान मोकिलियईं हिदायत जे लाइ। वरी तोखे वाक़ा करे फरमायईं बि त मुंहिंजो ज़िक्र कर, मुंहिंजो इबादत कर, मां तोखे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। सारी कायनात तुंहिंजे ताबेदार, तूं मां अल्लाह जो ताबेदार थी त बिना हिसाब जे जन्नत मोकिलिया। तोखे उन ते बि बरो चढ़े थो, बाक़ी पेट में सूर पियो त हथ टंगियूं बीठो। अल्लाह वारो कर, तू केड़ो रब जो कम कयो, तोखे शर्म नथो अचे? तोड़े हिकिड़ो माण्हू आयो पैसा वठण उधारा, तू गारियूं ॾेई मोटाए छॾियोसीं। सुभाणे तूं जॾहिं वञे उनजे दर ते पहिरियों त हया थींदुसि, लज थींदुसि, वेंदो न। पर जेकॾहिं नक जो पको आहे, वयो बि त घणा पैसा वठी ईंदो? छा चवंदुसि? शर्म नथो अचे? अरे कल मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा, मां वठण आयो मां त तूं ॾिना? अल्लाह चई तोखे मां नमाज जो हुकुम कयो तूं पढ़ी, तोखे रोज़न जो हुकुम कयो तूं रखिया, तोखे जिहाद जो हुकुम कयो तूं जिहाद कयो, तोखे काबतुल्लाह जे हज जो हुकुम कयो तूं हज कयो, तूं मुंहिंजा अहकाम मञिया, तोखे क़ुरान ॿुधण जो हुकुम कयो, क़ुरान पढ़ण जो हुकुम कयो, अमल करण जो हुकुम कयो, तूं करे आए। वरी बि अल्लाह तोखे पंहिंजे दर तां ना उमेद न कंदो आहे, मेहणो न ॾींदो आहे। रब फरमाए तो मुंहिंजा महबूब अगला माण्हू भी नबियन जी नाफरमानी कंदा हा, मां अल्लाह जी नाफरमानी कंदा हा। रब जो क़ुरान तो फरमाए, वरी भी उनी माने के पंहिंजो बानो तो सॾे। तो जो पुट नाफरमान थे त बिरादरी खां कढी छॾे, भाई तो जो कौमी माण्हू नाफरमान थे त बिरादरिन मां कढी छॾे, कौमियत मां कढी छॾे। रब फरमाए तो या हसरतन अलल इबाद मा यातीहिम मिर रसूलिन इल्ला कानू अनहा मुरज़ून।
अरमान करे तो रब वर भी छा चई या इबाद है मुंहिंजा उहे बाना जंहिंजे मां को रसूल न मोकिलियो मगर उन सां इस्तेहज़ा कयूं उन्हनि जी टोकियूं कयूं नकलूं उथारियूं अल्लाह वरी बि उन खे बानो सॾे थो कि न एॾी रब जी रहमत वसी तोखे खपे हा त अहिड़ी अल्लाह जी सॼी राति इबादत में गुज़ारे हा सॼो ॾींहुं तूं उन रब जे ज़िक्र कंदे गुज़ारे हा अल्लाह तुंहिंजा वॾा मुंहिंजे मथां एहसान मां जेॾो ई ना फरमान हा क़ुरान में वरी मूंखे तूं पंहिंजो बानो छॾियो आहे अल्लाह इहो थोरो मां क़यामत ताईं न लाहे सघंदे हूअं बि अल्लाह जा लखे थोरा हुआ एंत उद्दू नेमत अल्लाह ला तुसूहा अल्लाह फरमाए तो मुंहिंजूं एॾियूं नेमतूं तो इंसान जे मथां आहिनि जो लाहिण जी करे त लाहे न सघंदे पर अल्लाह फरमाए तो जेकॾहिं ॻणण जी करे त ॻणे ई न सघे अणॻणिया एहसान उन रब जा ठगी बि उन अल्लाह सां धोखो बि अल्लाह सां ये छा चवंदो आहे वितर पढ़ंदो आहे वितर मौली साहब मां फर्ज़न खे ई नासाना हणंदो आहियां त वितर कीअं पढ़ां वितरनि में चवंदो आहियां वितर पढ़ण वारे खां पुछ उन में आहे दुआ कनूत उन में इहे लफ़्ज़ बि अचनि था रब जे साम्हूं बीठो आहियां अल्लाह खे ॾिसे थो रब तुंहिंजे इन साम्हूं आहे तूं कदमनि में सजदो करण वारो आहे उन वितर जी 3 रकात में चवंदो आहे वा नखलाओ वा नतरुकु मई यफजुरुका अल्लाह मां उन खे पंहिंजी दिलि मां पंहिंजी बिरादरी मां पंहिंजी दोस्ती मां पंहिंजी औलाद मां परे कयुमि पटे कढी सटियुमि जेको तुंहिंजो मुजरिम थिए जेको तुंहिंजो नाफ़रमान थिए अल्लाह मां उन खां बेज़ार हां ये चवंदो आहे वरी वितरण खां फारग थियो वरी भाकुर पती वियो आहे सभिनी खे कूड़ अल्लाह सां धोखो मस्जिद में इहो जन्नत में कीअं वेंदो जेको रब सां कूड़ ॻाल्हाए अबा जेको माण्हू सां कूड़ ॻाल्हाए जन्नती आहे कूड़ जहन्नम जी निशानी थी जहन्नम में वठी वेंदो इहा गाड़ी आहे जेको इन कूड़ वारी गाड़ी में सवार थींदो इहा गाड़ी विच जहन्नम में वञे थी तोखे इन ते सवार थी त तोखे बि जहन्नम में ॿोड़ींदी जेको माण्हू सां कूड़ ॻाल्हाए जहन्नमी जेको अल्लाह सां कूड़ ॻाल्हाए ॿुधायो सही न अल्लाह सां कूड़ मांसे दोस्ती छॾीमांसि मांसे यारी टोड़ीमांसि वर नतरो कोडी माना छा आहे वर नखलाओ मुंडो पटियोमांसि छॾियो बि मांसि मुंडो बसि बिरादरी कोई कढी छॾियोमांसि जंहिं जेको तुंहिंजो मुजरिम आहे मई यफजुरुक ॿुधाए हे अल्लाह खे चवंदो आहे वरी उन्हनि चोरनि सां भागुर ज़ाननि सां भागुर शराबनि सां भागुर अल्लाह सां धोखो मुंहिंजे मोहम्मदुर रसूलुल्लाह जो सहाबी आहे आशिक़ रसूल कहिड़ा आहिनि ॾिसां हाँ यार शाबाश दाढ़ी वारा भी दाढ़ी कुड़िया भी सभी आशिक ने एड़े केड़े किस्म जो आशिक हां हायड़े हाय ओ एकड़ो आशिक रसूल सहाबी जंखे चवंदा आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाई त ही जेकी रजम वारी आ खेकड़िन के हिते रखी करे ईअं सटींदा हा जीअं रजम कंदो आ शैताननि खे ईअं अल्लाह जे नबी झलियो मतां कंहिंखे नुक़सान पहुचे कंहिंखे अख में लगी पवे मां तव्हां साहबा खे झलियां थो त इहा शइ न कयो सभु मुड़ी आहे आशिक़ रसूल जो आहे ऐं तूं बि आशिक़ रसूल आहे हे फसल ई हुज़ूर साईं जो तूं कटियूं वेठो आहे बिना मोगल जे वरी हथ मथे कंदो आहे चए मां बि आशिक़ रसूल ॾाढनि वारा तव्हांखे लॻनि था त अल्हम्दुलिल्लाह हे हुज़ूर साईं जी सुन्नत सां वेठा आहिनि बा फ़रिश्ता छड़ो ॾिसंदा त सुभान अल्लाह नबी साईं वारी सुन्नत आहे मां हिकिड़े आलिम सगोरे खां ॿुधो चए उनखे क़बर जो अज़ाब न थींदो हाणे त सभिनी हथ मथे कयो पोइ हुज़ूर साईं झलियो सहाबी जो पुट हुयो भाटियो उहो इहा रांदि करे पियो झलण खां बाद में करे पियो उन्हीं के हुजूर सां इश्क हो ॾिठई भाटे के करे तो चैंसड़े अज खो पो तो सा ॻाल्हाईंदुमि न तो सा बिरादरी ना है तो सा ताल्लुक ना है बस मरदे दम तक मां तोखे कटे छॾियो मुंहिंजे नबी झले वरी तूं साॻी रांदि नबी झलियो थी ॾाढी कूड़ण खां अड़े उनखे खेगटी जी रांदि खां झलियई त जलजी वियो जेको न झलियो त नंढो सगीर हो ॿार हो उनखे बि तड़े छॾियई त मुंहिंजे मोहम्मद खे इहा रांदि न वणंदी आहे नबी साईं जो सहाबी हो 2 बार हुयसि
अल्लाह ताला नाज़ साईं जे साम्हूं वेंदो हो मुंहिंजो मोहम्मद खिलंदो हो चो नबी मुरकी पवे जन्नत जा दरवाज़ा खुली पवनि नबी नाराज़ थे त जहन्नम जा दरवाज़ा अल्लाह खोले छॾे मुरकदो हो साहबी हिकिड़े ॾींहुं वियो घर 2 वार कटे आयो शायदि 2 वारनि जे करे मोहम्मद मूं ते खिलंदो आहे मोटी आयो हेॾां वेहे मुंहिंजो मोहम्मद होॾे मुंहुं फिराए हेॾां अचे होॾो मुंहुं फिरी वञे चौतारी फिरे पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं मुबारक न पिया ॾेखारनि रोई करे अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल से अॻे त ॾिसी खिलंदा हवे हाणे ॾिसी मुंहुं फेरायो था मां कहिड़ो क़सूर कयो आहे मूंखां कहिड़ो जुर्म थियो आहे अल्लाह जे नबी फरमायो तूं वॾो जुर्म कयो आहे ओ मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उहा सुन्नत जेका तोखे जन्नत में वठी वञे पर 100 शहीद जो अजर ॾियारे करे सुन्नत चवंदी अबा जेका हीअ चवे थी न हे सुन्नत जंहिंखे तूं लबारो कई वेठा बग़ैर मोकल जे वॾेरे जे मोकल खां बिना उहो कुड़मी लबारो कंदो कयईं त मोचड़ा ऐं ज़मीन ख़तम तूं नबी साईं खां इजाज़त वठी तूं बिना इजाज़त जे ही जो लबारो लाथुई न त छा थो चवे तोखे मूंखे तोखे 2 वार न मुंहिंजी सुन्नत जा मां ॾिसंदो हुअमि 2 जन्नत जूं हूरां ईंदियूं हूं तुझे इन वारनि में पीग लुड़दियूं हूं अल्लाह के एॾा ये 2 वार प्यारा हा तूं उहे कटे आयो आहे साहबी कटे आयो त मोहम्मद मुंहुं फेरे छॾियुसि तूं त तोखे त मुंहुं ॾींदो न जॾहिं क़बर में ज़ियारत कराइण जे लाइ फ़र्श अल्लाह पर्दा खोलींदो ज़मीन जा रोज़े अतर में मां हाज़िर रजुल ही केरा चंड्रा अचे त कुझु कोन थो पर हिन जे लाइ हे निशानी ॾे इनखे सुञाणे त पोइ बि असां तोखे छॾे ॾियूं मां हाज़िर रजुल केरा हाय हाय ला अदरी मन तो सुञाणिया मां त रोज़ ॾाढ़ी कुड़ींदो हुमांसि पोइ नबी साईं खे सुन्नत तूं ॾाढ़ी कुड़े खे मुंहुं ॾींदो साहबी खां फेरे थो साहबी जो शान मथे तुंहिंजो तूं ॿुधाए साहबी जो उहो जंगियुनि में गॾु वो नमाज में गड वो भाकुर पाए नबी सां मिले उन्हीं का मुंह फेरे छोड़ो 2 वार अरे तू घणा वार कटींदो आ बुधाए अल्लाह जो नबी फरमाए तो कसु शवारिब वाफुल्लोहा ओ मुंहिंजा उम्मतियो मां मोहम्मद तव्हां के हुकुम तो क्या मुंहिंजी दाढ़ी के माफ़ कजो हिन के कुछ न कजो हिन के हथ न लाइजो ख़बर आ मांखे तू हल कलाक मांखे पूरो ॾिनो 9 बजे कयो आहे छा चई दाढ़ी के माफ़ कजो केर तो सिफारिश करे नबियन जो नबी कस शवारिब हे जेकी मुछां थवे न इनके कटींदा कयो नबी साईं जो हुकुम आहे जेको न कटींदो उहो बि मुनकिर जेको दाढ़ी के न छॾींदो उहो बि अल्लाह जे नबी जे हुकुम जो मुनकिर वेंदो जन्नत में नबी साईं जे उबतड़ करे अबू जहल छो वियो जहन्नम में कुरैशी भी ज़ात जो हुयो मक्के में रहंदो हो काबतुल्लाह जा कई तवाफ कया है नबी साईं जो ज़ियारतूं भी कई अबा जहन्नमी जन्नती हुजूर जे हुक्मन जो मुनकिर हो या सज़ा छो मिलस नबी जे हुक्मन जो मुनकिर हो तू भी तो मुनकिर थे तो ना दाढ़ी कुड़िया मां तुझे फायदे में तो गलाया अखियूं न पटी जाए हुजूर जी हदीस बुधाई थमाए छा मुंहुं ॾींदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हौज़ कौसर जो चश्मो हूंदो जे माले इन्ना आतैना कल कौसर है फसल्लि लिरब्बिका वनहर इन्न शानिअका हुवल अबतर मुंहिंजा महबूब मां तोखे हौज़ कौसर अता फरमायो आहे इन्ही जी इहा थी निशानी ओ मुंहिंजा महबूब इन्ही जे एवज़ में फसल्लि लिरब्बिका वनहर पोइ मां अल्लाह जी नमाज़ूं बि पढ़ त मां अल्लाह जे नाले ते कुर्बानी बि कर तोखे बि पीणो आहे न नमाज भी पढ़नी थी अल्लाह के नाले ते कुर्बानी बिटाई के नाले ते न जिए शाह के नाले ते न कलंदर के नाले ते न हुन जो बुछड़ो हाल खुदा दुनिया में कयो तुझो छा थींदो वो तो पार कढी प्यारो है न पर जे भली नियत सां वने हा है इंसान तो सुधरे न समझे न अमल तो परे रहो तो खुदा ए खुदा जे रसूल के सुना तो ही ना है तो अमल छा कंदे चंगो अदा मौलाना साहब मां के 2 सालन में अबा हाणे
टाइम मिलियो आहे न त मां अची वञा मौलवी ॿिया बि अची वञनि पंहिंजी तकरीर जी 2 साल मां कुर्बानी ॾिनी आहे अॼु मां चयोमान साईं मां कलाक कंदुमि चए साईं बिल्कुलु ॿियनि वरी दोस्तनि चयोसीं 2 कलाक कजो भला अचनि तोणे वेठा हुजनि मौलवी पर न हे मुंतज़मीन मोकिलिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह शाम ताईं इहो जलसो हलंदो अल्लाह वारा ईंदा वेंदा ज़ियारतूं बि नसीब थींदियूं इबादत जो सवाबु लिखबो ई रब जो क़ुर त हूअं बि अल्लाह जी नेमत आहे हे मोतियुनि जी खाण हे सोन जी खाण आहे हितां जेतिरो वणी वठेई अल्लाह जा अहकाम ॿुधी करे उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कजांइ बसि हेॾो अखि ॿूटबी होॾो जॾहिं तुंहिंजी अखि खुलंदी त होॾे जन्नत मां सोन जा महलात तो वटि हूंदा सोन जूं ज़मीना तुंहिंजे क़दमनि में हूंदियूं अल्लाह से मुंहिंजे ॿुधाइण खे क़बूल फरमाए अल्लाह से तव्हां दोस्तनि जे ॿुधण खे क़बूल फरमाए अल्लाह से का दुआ है त जेको बयानु कयो उनजे मथां तव्हां ऐं मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सचो उम्मती फरमाए उनजी शरीयत ऐं सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह से नबी जे दुश्मननि में पाण खे शामिल न करे अबा दुआऊं घुरदा वेठा हुजो अल्लाह असांखे ॾाढ़ी छॾण जी तौफ़ीक़ ॾे एॾो वॾो हिन जो मान आहे एॾो शान आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भारत कई आहे आवाज़ सच ॻाल्हायूं कूड़ ॻाल्हायूं अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजी काकड़ी बि मां बि पाण 2 ॾींहं थिया आहिनि एॾे थेलियूं हणाईंदो आहियां हवड़ में सूर हो डॉक्टर मूंखे हणी वियो 2 सुयूं तो रिएक्शन करे वियूं उल्टी बीहे बि कोन पई मादो ख़राबु हर शइ ख़राबु वञी कल थेलियूं हणाए करे वरी तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां अल्लाह से मूंखे बि सिहत अता फरमाए मासूमियत जेके बीमार अल्लाह सभिनी खे सिहत अता फरमाए मुंहिंजी काकड़ी बि ॾाढी बीमार आहे अल्लाह उनखे बि सिहत अता फरमाए दुआ घुरंदो की न चओ अल्लाह सिहत अता फरमाए अल्लाह ईमान सां ख़ात्मो फरमाए वमा अलैना इल्लल बलाउल मुबीन।